Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास सांजे यार पीराणा छा हाल आहे? ॿियो ख़ैर ॾियाल वाल भला हिते बीठो ही हल त हलूं भला उतां के ताली उते कचहरी कयूं। बस गुलाब खाना अॼु ॾातो खाना इंतज़ार में बीठो आहियां। वरी टाइम मिलियो त ज़रूरत वारे कखनि ते अचिबो। यार पीराणा ॾातूअ खे तूं ई सम्झाए त बाबा सुधुर सुधुर, ही वक़्तु उहो न थई ॾुखियो वक़्तु थी, ही झेड़नि झटनि जो वक़्तु आहे। तूं ई ॿुधाए पीराणा। ॾातो खाना था पेर ते अची विया, पर साड़ोला माण्हू बि त छॾीनि न। यार हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधाए, जेकर को माण्हू ग़लति कम में पाण न पवे त भला ॿियो हुनखे को धिको ॾींदो त पवे हुन में? हा, माण्हू पाण राज़ी आहे न ग़लति कमनि में बाबा। गुलाब खान तूं बि पंहिंजी जाइ ते सही आहीं, पर हिकु भेरो जॾहिं माण्हू वर वकड़नि में फासंदो आहे न, उतां ॾाढो ॾुखियो निकिरंदो आहे। बाबा तूं ई हाणे सम्झदार, छॾ ॾातूअ जी पचर त पइजी न वञे तूं कॾहिं आज़ार में। गुलाब खान ईअं न चए यार मूंखे। ॾातू खान मुंहिंजो ॾहे सर यार आहे, ॾहे सर। उनखे छॾणु मुंहिंजी दिलि ई नथी थिए यार। दोस्ती रखी आहे उहा निभाए बि ज़रूरु, पर ॾातू खान मुंहिंजो दोस्त न, मुंहिंजो पगमट भाउ अथई, पगमट भाउ आहे। बाबा मालिक तव्हांजी दोस्तीअ खे आबाद रखे, पर यार घटि में घटि को वक़्तु कढी मूंसां बि त मिलण ईंदो करे। आमीन था, आमीन। तुंहिंजी इहे दुआऊं ज़रूरु तो वटि ईंदासीं, पर हिकु ॿ ॾींहं छॾ पोइ तो वटि चकर हणबो। यार पीराणा मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो, अचिजांइ। हाणे आहे थोरो मूंखे कमु, एॾो यार शेरल वारो थींदो वञा थो ओॾे। ठीकु आहे, दिलि जाए कर, इंशाअल्लाह ताला तो वटि ज़रूरु चकर हणबो। बाबा सावल सूबेदार वटि वञ ऐं चएसि अॼु न सुभाणे असां वटि थी वञ। बाबा साईं तव्हांजो सूबेदार में कहिड़ो कमु आहे? बाबा इहो जेको खबड़ ऐं लीमो आहे, ठगीअ खां त मुड़नि ई कोन था। ठगी का पिते में पियल अथनि। बाबा पहिरीं त सादिक ऐं ॾातूअ जे मसइले में हुया, हाणे वरी उन ग़रीब ढोलूअ खां अची का जॻह लिखाई अथऊं। बाबा इहा पकी ख़बर आहे त इहा ठगी लीमे ऐं खबड़ वारनि कई आहे? बाबा पाण हिते आया हा ॿई, ऐं वॾो ठग खबड़ बि गॾुसि, ॿई मञे विया आहिनि। बाबा साईं इन ग़रीबनि खे पापनि खे पुलिस में छो था टंगरायो? बाबा असांजी का हुननि सां दुश्मनी कोन्हे, बाक़ी ईअं सने बोहमो जे पुलिस हुननि खे कढंदी त आईंदा जे लाइ सुधरी वेंदा। मसां त ठीकु आहियूं या ॻोठ कि ॿिए सां वञी ठगी न करे ईंदा। बाबा जे ईअं माफ़ करे छॾियोसीं, केतिरा दफ़ा ईअं छॾे ॾिनो थी सेन त बाबा ठीकु आहे भला, पर मुड़ नथा। इन्हनि जे मुड़ जो हिकिड़ो ई हल आहे पुलिस, ऐं पोइ आईंदा के ॿिए सां ठगी न करे ईंदा। ठीकु आहे बाबा साईं, मां हींअर ई निकिरां थो, मोटर साइकिल ते वञी सूबेदार खे नियापो ॾेई थो अचां। बाबा सूबेदार साहब जेको अचण जो टाइम ॾे, उन हवाले सां मानी सुठी कराए छॾिजो, छो त बाबा ॾिसो न अवेल सवेल असांजो कमु बि त उन्हनि में पए थो न। सम्झे थो न मुंहिंजी ॻाल्हि खे? ठीकु आहे बाबा साईं, मां वञा थो सूबेदार ॾे ऐं हुनखे नियापो ॾेई थो अचां। जे असां ॿी ॻाल्हि खे छॾे बि ॾियूं त कानून त आहे न। कानून जो एहतराम, इज़त, आओ भगत असां ते फर्ज़ आहे, ऐं मोट में हू बि असांजी इज़त कंदा। हा बाबा साईं, इज़त जे बदिले में ई इज़त मिलंदी आहे। पहिरीं त तूं अहिड़ो कोन हुए, हाणे छा थियो थई? अड़े कोन हो तव्हां चङाई जड़ा निकिरो मुंहिंजे घर मां हींअर जो हींअर। अड़े असांखे बि शौक़ु कोन्हे को तुंहिंजी न महिलात में रहण जो। वञूं था। मां पुछां थी छा ते गोड़ कयो अथव? भाॼा ही ॾेढ फुटो मूंखे वारो ई नथो ॾे। इहो तोखां ॾाढो थी वियो आहे। खणी वॾो खारो कुकड़ वांगे पूरे छॾीस, ॿियो उबासियूं ॾींदो। भाॼा हिन सां कमु अहिड़ो थो कयां जो तूं सोचींदी बि कोन को। अॼु हुनखे सिधो कंसि, अॼु आऊं तोखे कोन छॾींदुसि। हा सिर जी कारी ना है, मां बचल कार के कुटाई तो है। कुछ जब रड़ियूं करी कुकू करी, अॼु आऊं तुंहिंजो मथो ॿ धकंसि। बड़े चढ़ायो मार गेलो मारे। खबरदार करीब छातो अकेला थी मुझे भाणे जाके तू मारी दे। हां तोखे तो जे भाणे जाके मारी गया हुनंस। हां तो थान हां
हां बी तो जाओ तो मथो में हथ कया मामा मामा जो मु बाहर गए ऊपर पे माराई तौबा तौबा केड़ियूं असां तोखे बंदूकूं हयूं आहिनि हा छितो बि पाण थो करी मां चाहे थी वञी न त हिन खे पाण सां गॾु वठी वञा घर ब्यासान जो वेरो ब्यासान था रुगो सुबह थे त बचल खान वट फैसलो आ ॾिसूं था केर तो रहे इन घर में असां पाण ई ते रहण कोन था चाहियूं अदा ख़बर वियो ॿी जगह ॾिसण तव्हांजी हिन किनी जगह में केर रहंदो हा असां बि सुभाणे लॾो खणी त वेंदासीं जान छॾाईंदासीं तव्हां मूं ठीकु आहे मसाद जेकर तूं ज़ोर भरी थो त इहा वांगार वण लाइ मां तयारु आहियां पर मसाद हिकिड़ो मुंहिंजो बि शर्त अथई शर्त कहिड़ो शर्त मसाद तूं छा थो चाहीं सोभारे जे मरण खां पोइ करम खान तोखे अधु ज़मीन लिखी ॾींदो तूं अधु ज़मीन खे छॾे तूं हीअं करे करम खान खां सिर्फ़ु 2 एकड़ लिखाए पोइ हिन सोभारे खे मां ख़तमु करे ॾेखारींदुसि कम थियण खां पहिरियां करम खान मूंखे हिकिड़ो जिरेब बि लिखी कोन ॾींदो कमु थियण खां बाद में तुंहिंजो लाच बि करम खान असांखे कोन ॾींदो तोसां अहिड़ो कमु कंदो मासात जो तूं असुलु ॼायो ई कोन्हे मासात मूंसां छा थो थिए छा नथो थिए तूं हिनखे छॾ मासात कीअं छॾियां तोखे हा तोसां हर तुंहिंजो रिश्तो आहे ईअं तोखे छॾे ॾियां अहिड़ो कुझु बि न थींदो इहो अजायो तोखे वहम आहे मासात मूंखे तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए अॼु ताईं करम खान मां कंहिं खटियो खाधो आहे जो तूं खाईंदे मासात ॻाल्हि खे घुमाए न तूं मूंखे ॿुधाए त मुंहिंजी मदद कंदे या न मासात ॻाल्हि ॿुध अजायो इन कम में मूंखे ज़ोर न रख इन कम में मां तुंहिंजी का बि मदद कोन कंदुसि ऐं दिलि में बि न कजाए मतां सुभाणे चए त मासात गुलाब मूंखे जवाबु ॾेई छॾियो तोखे जवाबु तुंहिंजी भलाईअ लाइ ॾिनो आहे हाणे तोखे ॾुखियो लॻे या न उहा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे मासात मां तोखे इहो ई चवंदुसि जेतिरो थी सघई इन करम खान जे चकर मां निकिरी वञ त भलो अथई अदा सादिक छा हाल आहे यार पिराणा जॾहिं सादिक जी कावड़ असां मथां अञा झकी कान थी थिए त पोइ छो तूं हुनखे तंग कंदो आहे अदा मूं त हुनखे दिलि सां खीकारियो जवाब न ॾिनई त हुनखे मां छा कयां आहे त अञा बि भॼ भॼा में अलाए असांजे लाइ कहिड़ियूं तो खॾूं खोटे अदा हाणे सादिक बि सम्झी वियो अथई हू असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे इन्हीअ करे हू कुझु बि न कंदो तूं हुन जे तरफ़ खां को बि ख़ौफ़ ई न कर न पिराणा भुलियल आहीं सादिक खे जॾहिं बि वझ मिलियो न त देरि न कंदो असांखे खॾ में धिके ॾियण में अदा हाणे इहे फॾे वारियूं ॻाल्हियूं छॾे ॾे इहो ॿुधाए सुभाणे माल पिड़ी आहे हलूं या छा ख़्यालु आहे तुंहिंजो ज़रूरु चकर ॾिबो इन धंधे में बि पाण आज़मायूं रोज़ी मिड़े सुठी मिली वेंदी हा यार ॾातो खाना थोरो पंहिंजो न तजुर्बो थियो इन माल में रोज़ी रोज़ी आहे वेहो समल खान बीठा छो आहियो सूबेदार साहब मां वेहां कोन थो बाबा साईं जो न्यापो जेको मां तव्हां ते पहुचायो ख़ैर में रस बचल खान यादि कयो आहे सूबेदार साहब मूंखे बाबा साईं चयो आहे त सूबेदार साहब खे चओ त मुंहिंजो हुन में कमु आहे ऐं असांजी दावत बि खाई वञो ज़रूरु अचिबो पोइ मूंखे इजाज़त समल खान वेहो हा असांजी चाह त पियूं वञूं हा सूबेदार साहब वरी के ॿिए दफ़े जेका तव्हांजी मर्ज़ी चङो दुआनि में यादि कजो सभु सणई तव्हां सां गॾु तव्हांजे पूरे स्टाफ खे दावत आहे सभु गॾिजी अचिजो ठीकु आहे समल खान असां अची वेंदासीं छा चयो सूबेदार बाबा साईं सूबेदार चयो त मां सुबुह जो अची वेंदुसि पर 2-3 सिपाही बि हुन सां गॾु बाबा पोइ बि तव्हां 3-4 माण्हुनि जी मानी कराए छॾिजो जी बाबा साईं ॿी ॻाल्हि त मूं हिते हिकु 2 नवां माण्हू ॾिठा बाबा अहिड़ा वांदा खोड़ ॻोठनि में घुमंदा वठंदा आहिनि तव्हां परेशान न थियो बाबा उन्हनि माण्हुनि मथां नज़र रखणु लाज़मी आहे इत्तेफ़ाक सां जेकॾहिं को मसइलो थियो न पोइ असां पछताईंदासीं बाबा तकड़ न कबी आहे
थी सघे थो कि ख़ैरी हुजनि ऐं ज़मानो आहे को कमकार हुजनि हुन हवाले सां आया हुजनि हिते असांजे ॻोठ। बाबा साईं ईअं बि थी सघे थो, पर इहा त असांखे ख़बर रखणु घुरिजे त केरु हुया, किथां जा हुया ऐं कीअं आया हुआ। ठीकु आहे बाबा, असल में उहा अखि हुजे ॾिसण वारी, माण्हू पंहिंजे चेहरे सां ई सुञाणंदो आहे त शरीफ़ आहे या बदमाश आहे। पर जे तव्हांखे हू अहिड़े क़िस्म जा माण्हू लॻनि था त भली हुननि जे मथां अखि रखो। बाबा थींदो ई आहे ऐं वारदात जो तरीक़ो बि इहो ई आहे त हिकिड़ो दफ़ो माण्हू जाइज़ो वठी वेंदो आहे ऐं पोइ ॿियो दफ़ो बि ईंदो आहे। हाणे इहे ई शख़्स अगरि तव्हांखे ॿियो दफ़ो हिते नज़र अचनि त देरि न कयोनि, रोके पुछोनि केरु जवान हो बाबा, कीअं आया हो असांजे ॻोठ, ॻाल्हि ख़तमु। जी बाबा साईं, मूंखे पूरी पक आहे त इहे करम खान जा माण्हू हितां जो अमुन बर्बाद करण जे लाइ वरी इहो करम खान चाल खेॾण थो चाहे। बाबा जे वाकई इहा ॻाल्हि आहे त पोइ तव्हां देरि न कयो, सादिक ऐं ॾातू वारनि खे बि होशियार करे छॾियो। ठीकु आहे बाबा साईं, मां ॿुधाए छॾींदुसि ॾातू वारनि। यार लीमा खबर पाण खे खपनि 2 खटूं, कयो ख़बर भला घणे में ठाहे ॾींदो। तू पीराणा तव्हां असांजे ॻोठ जा ॿाहिरि आहियो, तव्हां सां कहिड़ो हिसाबु, तव्हां ॿियनि खां 2 टे रुपया घटि ॾिजो। लीमा खान ख़बर त पए त खटूं घणे में पलाए पवंदियूं। बायूं ऐं सेरियूं 2 अढाई जा हुजनि या 2 3 जा हुजनि। लीमा खान या खट त ॻरी थींदी, इनखे केरु खणंदो। ॻरी त थींदी पर मज़बूत आहे, हिकु चकर ठहराए सॼी उमिरि कोन भॼंदई। 10 माण्हू वेहनि न खट ते, पर खट खे असुल परवाह ई कान हूंदई। हाणे हीअं कयो 2 ॾींहं छॾे पोइ खणी वञिजो। सुभाणे तयार करे न ॾींदो असांखे खटूं। ॿियनि जो कमु बि रहियल आहे त थोरो सम्झंदा बि कयो, बसि उन्हनि जो कमु छॾायूं, तव्हां ॿिए ॾींहुं खणी वञिजो। भला इहो तयार थियल बि त पयूं हूंदियूं न, उहे ई खणी ॾियो। ॻोठ जी ॻाल्हि आहे, तयार हूंदी, बाहियुनि समेत तयार मिलंदी तव्हांखे। अदा बाहियूं इन जे करे थो चवां जो मथां भॼी पवनि, मज़बूत हुजनि न, ऐं जे भॼी पियूं न तव्हां वरी असांजे मथां अची कड़कंदो। इन जे करे तव्हांजे लाइ ख़ासि काठ मां थो ठहिरायां, रुगो 2 ॾींहं सब्र कयो। अदा 2 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, 2 ॾींहं वेंदा गुज़री, हरू छो था परेशान थियो। ट्रालीअ जे काठ मां थो ठाहियां, ट्रालीअ जे काठ मां। ॾाढो घणो लीमो सही पियो थो चवे। ठीकु आहे त पोइ असां ॿिए ॾींहुं ईंदासीं। भला तकड़ दव छा, वेहो तव्हांखे का चांहि पियारियूं। न यार, तव्हां मिसकिननि ते हाणे चांहि जी चटी कहिड़ी विझूं। चङो हाणे असां हलूं था, अच पीराणा। अदा लीमा चङो थियो चांहि जे ख़र्च खां बची वियासीं। अदा खोड़ इनके छा थी वियो। कमला कमला, अॼु जो इंसान गुस्से ऐं कावड़ खे पंहिंजे सिर ते सवार कयूं थो अथे। चलो न कंहिंखे सच चओ, कमला किथे थो पइजी वञे। बस साईं, तोबा जाड़ी लगी पई आहे। अॼुकल्ह कंहिंखे सच चवण जो त वक़्तु ई न रहियो। अच कमला ते वेहो। कमला, शहर मां हिकिड़े दुकान तां हेठि लथुमि त कंहिं माण्हूअ खे वञी मुंहिंजो पाछो लॻो। हेॾा दोड़ा खणी कढे, राम राम। कमला घणी विनतियूं कयूंमांसि, पर हमड़ा हिकु बि कोन पियो ॿुधे। नेठि कमला हिकिड़ो नौजवान विच में अची वियो। उन जॾहिं अकल ॾिनसि तॾहिं वञी हमड़ा सम्झो कमला। पोइ कमला ख़बर थी मां छा सम्झो, त माण्हू पाण खां हीणे जे मथां हल कंदो आहे ऐं ॾाढी जे अॻियां कुझु ई न आहे सघंदो। घणी जेकॾहिं ॾाढे जे अॻियां कुझु त मार खाए न। कमला, हुजण त ईअं घुरिजे त माण्हू कमज़ोर ऐं ॾाढे खे हिक ई निगाह सां ॾिसे ऐं पंहिंजे गुस्से ऐं कावड़ ते काबू करे, हथ जोड़े कुर्ब ऐं प्यार जी ज़िंदगी गुज़ारे त एॾी नौबत अचे ई न। कमला, पोइ त सभिनी चयोसि त हाणे तुंहिंजी कावड़ काॾे वई। ॾाढो कमला पोइ शर्मसार थियो ऐं लजी बि ॾाढो थियो। इहो हुनजे संदसि गुस्से ऐं कावड़ जो नतीजो हुयो जेको हुनखे मिलियो। ऐं भॻवान कमला हुनखे करे ॾेखारियो त तूं पंहिंजी औकात खां अॻे पियो वञे। हे इंसान, तुंहिंजी शाप आहे घणी। काश कमला, अॼु जो इंसान पंहिंजी हैसियत खे सम्झी वठे त जीवन 3 ॾींहंनि जो आहे। कमला,
उन में एॾो फसाद ऐं फॾो छाजे लाइ थो करे? छा ॻाल्हि आहे सोभारा खान? कुझु ॾींहंनि खां वठी तव्हां मुसलर परेशान आहियो? पप्पू मां करम खान जे करे परेशान आहियां। वॾो मसलो पैदा करे छॾियो अथई। हाणे तूं ई ॿुधा इन करम खान सां मोह कीअं ॾिजे? तव्हां कुझु बि कयो पर करम खान मरण वारो न आहे। इहा त मूंखे बि ख़बर आहे। मां करम खान सां केॾो बि सचो छो न हलां, पर हू मूंसां कॾहिं बि सचाई कोन कंदो। करम खान मूंखे माराइण जे चक्कर में आहे। सिधो सां विढ़े बि कोन थो। हू कंहिं ॿिए जे हथां माराइण थो चाहे मूंखे। जॾहिं करम खान जी ञत ई तव्हांखे ख़बर आहे, पोइ तव्हां हुनजो ख़्यालु रखो। ख़्यालु त रखंदो पियो अचां। हाणे तव्हां ई ॿुधायो त माण्हूअ खे हज़ारे कमकार बि आहे, ज़माने सां उथणो वेहणो बि आहे। जेकॾहिं सॼो ध्यानु असां दुश्मनी तरफ़ ॾियूं त पोइ त सिर्फ़ु घर ऐं औताक ताईं महदूद रहंदासीं। ॿियो त असां खां कुझु थी न सघंदो। पोइ कुझु ॾींहं घर ऐं औताक में तव्हांखे महदूद रहणो पवंदो। हाणे त मां घर में ई महफ़ूज़ न आहियां। ख़बर नथी पवे त करम खान आख़िर मुंहिंजे पोयां पयो छो आहे। सोभारा खान तव्हांजी ज़मीन फॿाइण जो चाहे। करम खान खणी कुझु बि करे, मूंखे खणी माराए बि छॾे, पर मुंहिंजी ज़मीन मां हिकिड़ो वेसो बि उनखे हथ कोन ईंदो। हाणे मां बि ॾिसां थो त इहो करम खान मुंहिंजे पोयां कहिड़ियूं खॾूं थो खोटे। बाबा राणा, हिन महिल ताईं जेके असां फ़ैसिला कया आहिनि, हड़ जो हड़ नाकाम हुया। ॼण कुकड़ियुनि अच्छा बेदाला था। पर अॼु असां हिकिड़ो पक्को फ़ैसिलो कयो, इंशाअल्लाह कामयाब। बाबा पोइ भला ख़बर पवे असांखे बि तव्हां कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे ऐं कंहिं फ़ैसिलो कयो आहे। फुफड़ ऐं पुफी जी का नई चाल हूंदी, बाक़ी कहिड़ा फ़ैसिला हूंदा। छोकरी तूं जीअं बि समझी, पर हाणे हिकु ॾींहुं रध पचा तूं कंदी, हिकिड़े ॾींहुं आऊं कंदुसि। उहो त मां कंदी आहियां, अञा छा कयां? पहिरें मुंहिंजी पूरी ॻाल्हि ॿुध, पोइ धवण शुरू कर। तोखे इहा ख़बर आहे त असां कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? जंहिं ॾींहुं बि तूं रध पचाव कंदी, उहो सॼो वखर राणो खान वठी, पोइ उन मां तव्हां कुकड़ जो पुलाव पचायो या दाल मानी पचायो, उहा मानी असांजी अखियुनि ते। बाबा इन जो मक़सद हाणे पुट सां बि हिसाब किताब पिया थियनि। हाय बाक़ी तुंहिंजो पोढ़ो पी अञा बि तोखे कमाए पियो खाराए। अम्मा तूं ई बाबा कहिड़ियूं कोडरूं था हणो। हिकु ॾींहुं बाबा तो राज मां पिनी अचे, ॿिए ॾींहुं तूं। सो हाणे ॿिए ॾींहुं मां ई सुरड़ खणी वेंदासीं। राज मां जेको पिन सिन जो मिलियो सो तयार करे तव्हांजे साम्हूं रखंदासीं, बस न। ओए अबा देर छाजी आहे? सुबुह सवेरे उथी पंहिंजी ॾेढरी खे पाण सां गॾु करे वञी पिनी सिनी अचो, देर छो था कयो? हा फुफी वेंदासीं, तव्हांजो साह न वञे। जेका खाटी तव्हां ॿई खणंदा आहियो न, उहा ई खाटी हाणे राणो ऐं मां खणंदासीं। बाबा ॿ ॾींहं छा, हाणे हर रोज़ इहो असांजो कमु आहे। तव्हांखे खट ते विहारे खाराईंदासीं। हा अड़ी खाटी कणंदो पुट, मूं सम्झो त चरिया रुगो गिद्दू बंदर में न, हाणे हे खाटी कणंदो, हिन खां त गॾह बि कोन तड़बा। बाबा सामले इहो सादिक अॼुकल्ह उहो ताक़त नज़र नथो अचे। को कमकार शुरू कयो अथई, वटे थो ईअं वांदो घुमंदो। बाबा साईं, इहो सादिक शिकायत पियो करे त मूंसां बाबा बचल खान नाइंसाफ़ी कई आहे ऐं मामे सादिक जी दिलि में इहो ॾुख वेहिजी वियो आहे त असीं ॾातू ऐं पीराणे जी साइड वही विया। उन करे बाबा साईं तव्हां खां थोरो पासीरो थो रहे। बाबा इन सादिक खे त हरू भरू असांजे तरफ़ां अलाए कहिड़ी ॻाल्हि अची दिलि में वेही रही आहे। यार असां त पंहिंजो बच्चो सम्झंदा आहियूं। असां त चवंदा आहियूं ॼण असांजे घर जो भाती आहे बाबा। इन करे हुनखे अगरि को ॾुख वेही बि रहियो आहे दिलि में त हुनखे वठी अचो, सुभाणे उतां ते हुन सां ॻाल्हायूं था। जेको को ॾुख सूर अथसि दूर कंदासीं बाबा। बाबा साईं, मूंखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां हर शख़्स सां तमामु भलो हलिया आहियो, पोइ बि हर उहो माण्हू जंहिंसां तव्हां भला हलिया आहियो तव्हांजी शिकायत छो थो करे?
अल्लाह अमा वो मिसाल ॿुधो नथी सिंधीअ में त ॿार हमेशह सही काठीअ ते हूंदो आहे। सो शायदि मां बि आहियां सिधो माण्हू, इन करे माण्हुनि खे शिकायतूं बि मूंखां वधीक। जे मां हुजां हा करम खान वांगुरु डिंगो त हिन महिल मूंसां केरु कुझु बि न आमा। बाबा साईं, इन्हनि डिंगाइन में रखियो छा आहे? सवाइ नफ़रत जे। खणी जो करम खान जी माण्हू साम्हूं इज़त कनि था, पर बाबा साईं पर पुठ माण्हू उनजी गिला था कनि, गिला। ऐं सुठे माण्हूअ जी साम्हूं बि नेकी थींदी आहे ऐं पर पुठ बि माण्हू उनजी नेकी कंदा आहिनि। हा बाबा, इन करे तव्हांखे चयुमि त भली पर पुठ ई सही, को रंज को गम अगर सादिक खे दिल में आहे तो उनखे वठी अचो बाबा। वो उन्हनि जे दिलनि मां कढणु घुरिजे, इहो फर्ज़ आहे असांजो बाबा। जी बाबा साईं, मां सुभाणे मामे सादिक खान जी दिल मां ॾुख ख़तम करे छॾींदुसि। सरकार सादिक मियां ॾाढो पको थी वियो आहे। अड़े यार, ॾोकड़ बि असांजा, वरी मच्छी बि असांखे नथो खाराए। ख़ैर त आहे। आसूदा मल पक्को न आहियां मां, पर मुफ्त में तोखे मच्छी बि न ॾींदुसि यार। आसूदा मल, असल में ॻाल्हि इहा आहे त मच्छी मारण ते दिलि ई नथी चए। वॾी थधि पइजी वई आहे आसूदा मल, ऐं पाणी बि ॾाढो थधो आहे। हाणे तूं ॿुधाए, हेड़ी थधि में थधे पाणीअ में इहा मुंहिंजी उमिरि आहे लहण जी ऐं मच्छी मारण जी? थोरनि ऐं ढंढनि में वञी मां लहां यार? आसूदा मल, इहो मूंखों नथो पुॼे। अड़े साईं, तूं बि पंहिंजी जाइ ते सही आहीं। सादिक साईं, पोइ तलाउ ताड़, उतां मच्छी खण, मुनाफ़े ते ई खण, पंहिंजो रोज़गार त कर न सरकार। गुज़र सफ़र जो सोचां पियो आसूदा मल। जंहिं ॾींहुं न मच्छी खपाइण शुरू कयमि न, ॾिसजांइ तोॾे भेरो ज़रूरु कंदुसि। मियां सादिक, मां त यार विनती थो कयां त मियां हाणे शादी कर। अञा ज़िंदगी पई थी, केतिरा ॾींहं ई रुलंदो रहंदे यार, इहो सुठो न आहे। अड़े साईं, शादी करण खां पोइ माण्हूअ जी ज़िम्मेवारियूं वधी वञनि थियूं, उहो महिनत थो करे, ऐं अजायो रुलण खां तूं बि बची वेंदे सरकार। सही थो चईं आसूदा मल, तुंहिंजी हिन ॻाल्हि ते गौर ज़रूरु कंदुसि यार। हेॾी वॾी जवानी, हेॾी वॾी उमिरि ईअं कीअं मुंहिंजी गुज़रंदी? कंदुसि शादी कंदुसि आसूदा मल। जंहिं ॾींहुं न ज़िंदगीअ जो साथी मुंहिंजे घर में अची वियो, पोइ ज़िंदगी ॾाढी भली गुज़रंदी ऐं आसान गुज़रंदी। अड़े साईं, तोखां झूठ पोड़ा बि शादियूं पिया कनि। सादिक साईं यार, तूं त न जवान लॻो पियो आहीं। है आसूदा मल, मां जवान आहियां? अरे जवानीअ जा ॾींहं वया गुज़री। पर आसूदा मल यार, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, एतिरो मां मोहताज बि न आहियां, न ही को कुराड़ो थी वियो आहे जो ॿी शादी न करे सघां। करे सघां तो ॿी शादी। हा टिकड़। अड़े साईं, घड़ो आबाद कर। ज़रूरु आबाद कंदुसि आसूदा मल, ज़रूरु आबाद कंदुसि। चङो, हाणे हलूं था। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।